राणी नालो आहे। असां राति जा जमाली आहियूं जो की वेठल तार ॻोठ आहियूं। तंहिं में मूंखे 15 सालनि जो मुंहिंजो प्लाट वरितल आहे। नंढड़ा बचड़ा आहिनि। असां कमाईंदा आहियूं, महिनत मज़दूरी करे खाईंदा आहियूं। तंहिं हूंदे साईं असां महिनत मज़दूरी करे पंहिंजो घरड़ो ठारायो आहे। उन हूंदे इहो तुंहिंजो इरशाद इहो इजाज़ ऐं मूंखे चवां इब्राहिम इहो चांडियो अची मुंहिंजे घर में धमकियूं ॾेई मूंखे मारण जी कोशिशि करे, जो की सुबुह जो 8 बजे आया। जंहिंमें हूंदे मूंखे मारण जी कोशिशि अंदरि घिरी आया। असां दाऊं कूकूं कयूंसीं। दाहनि कूकनि वजह ते पुलिस गॾु साण हुयसि। पुलिस जे अञा बि असांखे धमकियूं ॾेई मुंहिंजा ॿारनि मारे कुटे उन्हनि खे मुंहिंजो 53,000 घर मां रोक बि गॾियऊं। जंहिं मां दाऊं कयूं मूंखे धक बि आया इरशाद चांडे कि 5 लख ॾे न त मां माण्हू मारींदोमांइ, उगाह करे माण्हू खणंदोमांइ। तंहिं हूंदे मूंखे पुलिस जी गाॾी में खणी विया आहिनि। राति जो सुबुह जो 8 बजे खणी विया आहिनि। राति जो मूंखे 9 बजे छॾियो अथऊं। उन वजह ते चवनि था 5 लख पुलिस बि चए थी उनखे भतो ॾे, न ॾींदे कूड़े फारनि में कूड़नि ॻाल्हियुनि में तुंहिंजा चर्च जे केस में बचा खणाईंदासीं। साईं मां इहो अर्ज़ु थी कयां वज़ीर आला खे, सिंध आजी खे, इनके मुराद शाह खे, साईं कैमली शाह खे जो मुंहिंजी बचा जो भांगो कयो, मुंहिंजो इमदाद कयो। न त साईं चांडनि असांजो जीअण जंजाल कयो आहे। बिन क़ासिम त असांजो जीअण जंजाल कयो आहे। इजाज़ चांडियो, मारियम चांडियो, निसार चांडियो। साईं असां सां ज़ुल्म अहिड़ो ज़ुल्म कॾहिं न थियो आहे जो की हाणे चांडनी कयो आहे। चांडिया किरनल आहिनि, कौज़ा गरूप आहिनि, दाड़ियल आहिनि, माण्हू मारींदा आहिनि खणंदा आहिनि, माण्हू मारींदा आहिनि खणंदा आहिनि। साईं मुंहिंजा हे कागज़ असली तव्हां ॾिसो, मुंहिंजा कागज़ मां पाण कागज़ ठाराया। न मां कौज़ो कयो आहे, न मां का ॻाल्हि कई आहे। मां पंहिंजी मुल्क ख़रीदी वरितो आहे। ग़रीब औरत बेवाई आहियां जो में मुंहिंजो को इमदाद नथो थिए। थाणे ते वञूं था, थाणे वारनि अञा ॿधे ज़ुल्म तशुब असां ते करनि था। अहिड़ो कॾहिं बि थियो न आहे जो की बिन क़ासिम थाणो ज़ुल्म करे थी, बिन क़ासिम ज़ुल्म करे थी असां सां जो की माञा इमदाद थियो वञे, नाजाइज़ी न थी वञे, असां सां ज़ुल्म